औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन अबुल क़ासिम मुहम्मद सुम्मा अस्सलातु वस्सलामु अला अहल बैतिहि त्वय्यिबीन ताहिरीन अल मासूमीन व लअनतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन मिनल आन इला क़यामे यौमिद्दीन। अम्मा बादो फ़क़द क़ाल रसूलुल्लाहिल आज़म सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मन अस्बह ला यहतम्मु बि उमूरिल मुस्लिमीन फ़लैसा बि मुस्लिम। मोमिनीन कराम, फर्जंदान इस्लाम, अज जो ही प्रोग्राम बैतुल मुक़द्दस के हवाले से अज जो ॾिहाड़ो गुज़रियो, जुम्मतुल विदा, इस्लाम के अज़ीम रहबर, इस्लाम के अज़ीम अगवान ए कायद, हिन सदी के अज़ीम इनकलाबी अगवान इमाम खुमैनी नव्वरल्लाह मरक़दा इन शय जो एहसास कंदे उम्मत मुस्लिमा की तोहीन ए मुसलमानन सां थींदड़ ज़ुल्म ए ज़्यादती के महसूस कंदे इत्तिहाद बैनुल मुस्लिमीन जे अज़ीम नारे के अमली शक्ल ए सूरत दींदे इनकलाब का फौरन पो जैं ॾींह मल्हाइण की उम्मत मुस्लिमा ए आलम इंसानियत का घुर ए तकाज़ा कई, वो हुयो जुम्मतुल विदा के मौके ते योमुल कुद्स। फिलिस्तीन जैते मुनी सदी थी वही आ, गासिब इसराइल जो कब्जो आ, मुक़द्दसात इस्लामी क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस की तोहीन पई थिए, फिलिस्तीन ते अणगणिया ज़ुल्म कया विया हन, लातादाद मानुन के शहीद कयो वयो आ। इन सभिनी मुसीबतुन के महसूस कंदे उन इस्लाम के अज़ीम रहबर ए कायद ए अगवान यो न सोचो तो फिलिस्तीन में अक्सरियत, गालिब अक्सरियत अहले सुन्नत बिरादरान जी आ। हुन अज़ीम रहबर इत्तिहाद बैनुल मुस्लिमीन जे नारे के जिंदा कंदे अमली सबूत दींदे उन पांजे मज़लूम सुन्नी बिरादरान जी हिमायत जो ऐलान कयो ऐं आलम इंसानियत का घुर कई, उम्मत मुस्लिमा का बिलखुसूस घुर कई तो माह मुबारक रमज़ान जो आखिरी जुम्मो जुम्मतुल विदा के योमुल कुद्स जे नाले से मल्हायो वञे तो जियां उम्मत मुस्लिमा में यो शऊर बेदार थे, उम्मत मुस्लिमा जुल्म के खिलाफ एहतजाज करे, उम्मत मुस्लिमा पांजो जो बुनियादी फरीज़ो जो हुनको विसारियल आ, जैंजी अमीरुल मोमिनीन मौला मुत्तकियान हज़रत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम पांजी वसीयत में भी तकाज़ा कई आ, कूनू लिज़्ज़ालिमीन खस्मा वलिल मज़लूमीन औना। अमीरुल मोमिनीन पांजे वसीयतनामे में यो सोनहरी जुमलो कयामत ताईं पांजे मञण वारन जे लाइ, गैरतमंद मुसलमानन जे लाइ मशअले राह बणाईंदे मौला कायनात इरशाद फरमायो, जेका ज़िंदगी गुज़ारियो था, जेका तव्हांजी सोशल लाइफ आ, जेका तव्हांजी समाजी हयाती आ, इन समाजी हयातीअ में इन उसूल जी हमेशा पासदारी कजो। मौला कहिड़ो उसूल? कूना लिज़्ज़ालिमीन खस्मा। मौला फरमायो
इन उसूल तां कॾहिं हथ न खणिजो त ज़ालिम जा हमेशा मुखालिफ़ वेरी रहिजो। ज़ालिम खे सुख जो साह खणण न ॾिजो। ज़ालिम सां कॾहिं कंप्रोमाइज़ न कजो। ज़ालिम सां संगत न रखिजो। छो त क़ुरान करीम में भी अल्लाह तबारक व ताला इरशाद फरमायो आहे, ला तरकनू इलल लदीन ज़लमू फतमस्सकुमुन नार। खुदा तो फरमाए खबरदार, हुक्म कुरानी है त खबरदार ज़ालिम जे करीब भी न वञिजो, ज़ालिम जी वेझड़ाई अख्तियार न कजो। ला तरकनू इलल लदीन ज़लमू फतमस्सकुमुन नार। मता समझो तो रुको ज़ालिम लानती आ, रुको ज़ालिम जहन्नुमी आ। कुरान करीम तो फरमाए अगर तहां भी ज़ालिम सां वेझड़ाई अख्तियार कंदो, कुर्बत रखंदो, संगत ऐं पेच पुख्ता कंदो त नतीजो छा निकिरंदो? फतमस्सकुमुन नार, पो जहन्नुम जी बाहि तहां खे भी वकोड़े वेंदी। ज़ालिम जो न सिर्फ जुल्म करण बुरो अमल आहे, बल्कि ज़ालिम सां दोस्ती, ज़ालिम सां गठजोड़, ज़ालिम सां वेझड़ाई ऐं संगत, इहा भी खुदावंद मुतआल खे नामंज़ूर आहे। अली अमीरुल मोमिनीन जेको वारिस क़ुरान आहे, जेको नातिक़ क़ुरान जी हैसियत थो रखे उम्मत मुस्लिमा ऐं आलम इंसानियत में, अमीरुल मोमिनीन भी पंहिंजी वसीयत नामे में इरशाद था फरमाइनि, कूनू लिज़ालिमीन खस्मा, हमेशा ज़ालिम जा वेरी ऐं मुखालिफ़ रहिजो। वलिल मज़लूमीन औना, ऐं हमेशा मज़लूम जा साणी, मददगार ऐं साथी रहिजो। अगर अज आलम इंसानियत ऐं उम्मत मुस्लिमा इन मौलाए मुत्तकियान जे ॿुधायल हिक उसूल ते अमल करे त जेकर दुनिया मां ज़ुल्म जो ख़ात्मो थी वञे ऐं मज़लूम जी मज़लूमियत जो भी ख़ात्मो थी वञे, पोइ मज़लूम न रहंदो। अगर हर मोमिन ऐं मुसलमान ईमान वारो मज़लूम जो हिमायती थी भी रहे, मज़लूम जो साणी ऐं मददगार बणिजी वञे ऐं ज़ालिम जो मुखालिफ़ थी वञे, ज़ालिम सां वेर रखे, दुश्मनी रखे, मौला मुत्तकियान जे इन वसीयत ते अमल कंदे आलम इंसानियत बिलखुसूस उम्मत मुस्लिमा ऐं बिलअख़स अहले बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जा पैरोकार शिया ने हैदर करार इन ॾींहं खे एहतजाज जे तौर ते मल्हाईंदा आहिनि त असां कम अज़ कम मौला जी इन वसीयत ते अमल करे ॾेखारियूं त मौला असां अॼु जे ज़ालिम जा वेरी आहियूं, दुश्मन आहियूं, मुखालिफ़ आहियूं ऐं मज़लूम फ़लस्तीनी भाइरनि जा असां हामी आहियूं, हिमायती आहियूं, मददगार आहियूं। ख़बरदार, मतां कोई मुसलमान इहो सोचे, मतां कंहिं मोमिन जे दिलि में इहा बदगुमानी ऐं वसवसो हुजे त साईं मां यौमुल कुस में शिरकत कंदुमि, ॿाहिरि प्ले कार्ड खणी, बैनर खणी वञी ॿ नारा हणंदुमि, मुंहिंजे इन सां इसराइल ते कहिड़ो असरु पवंदो? उन इसराइल जे पुठ भराई करण वारनि ताक़तुनि, अमेरिका वग़ैरह या ॿियनि कुवतुनि ते कहिड़ो असरु पवंदो? असरु पवंदो जॾहिं किरोड़े मुसलमान दुनिया जे सभिनी चीदा शहरनि, वसंदनि, वाहणनि ऐं ॻोठनि में निकिरी ज़ुल्म ऐं ज़ालिम ते तबर्रो था कनि, उन जी फिटकार था कनि, उन जी मुखालिफ़त था कनि, मज़लूम जी हिमायत था कनि, त सभ खां पहिरियां ॼण उहे पंहिंजी ईमानी तक़ाज़ा पूरी था कनि। इन करे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारका जंहिंमें पैगम्बर गिरामी इरशाद था फरमाइनि, मन असबह, जे माण्हूअ इन हाल में सुबुह कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो नओं सिज उभारियो, कीअं जो ला यहतमो बे उमूरिल मुस्लिमीन, जो उनखे मुसलमाननि जे मसइलनि जी, मुश्किलातुनि जी, मुंझारनि जी काई गणती नाहे, काई फिक्रमंदी नाहे, काई चिंता नाहे,
पंहिंजी दुनिया में मगन आहे। पैगंबर गिरामी था फरमाइनि फलैस बिमुस्लिम, उहो माण्हू असां मुसलमाननि मां नाहे, मुंहिंजी उम्मत मंझां नाहे जेको सिर्फ़ पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे मक़ासिद जे लाइ ऐं पंहिंजी नफ़सानी ख़्वाहिशात जी पूराई जे लाइ गुज़ारींदो हुजे। रमज़ानुल मुबारक आहे, ईद क़रीब आहे, मूंखे कपिड़ा मिलिया न मिलिया, मां जूता ख़रीद कया या न कया, मां अॼु अफ़्तारीअ में छा खाईंदुमि, अॼु मां सहरी कीअं कंदुमि, मुंहिंजी अफ़्तार पार्टी कीअं थींदी, फलाणो कमु कीअं थींदो, मुंहिंजे घर में केक कहिड़ा ईंदा, सजावट कहिड़ी थींदी, कहिड़नि दोस्तनि खे दावत ॾींदुमि। अगर वो हिकिड़े जानवर वांगुरु रुगो खाद खुराक ऐं पंहिंजी नफ़सानी ख़्वाहिशात खाधे पीते ऐं लटे कपिड़े जे चौधारी महवर ऐं मरकज़ बणाए हुनजो तवाफ़ वेठो थो करे, पैगंबर था फरमाइनि मन असबह जे इन हाल में सुबुह कयो ला यहतम बि उमूरिल मुस्लिमीन, ईअं जो मुसलमाननि जे उमूर में मसाइल मुश्किलातनि ऐं मुंझारनि जी हुनखे काई ॻणती ऐं फ़िक्र नाहे। पैगंबर था फरमाइनि फलैस बिमुस्लिम, उहो असांजो मुसलमाननि मंझां नाहे। ॿी हिकु मारूफ़ हदीस जेका तव्हांखे ॿुधल आहे, फ़क़ति मां थोरे वक़्त जे करे तर्जुमे ते इक्तफ़ा कंदुसि, जो पैगंबर गिरामी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त हिन उम्मत जो मिसाल हिकु मज़बूत दीवार वांगुरु आहे। उहा दीवार जंहिंजी हिकु सिर ॿी सिर जी सपोर्टर हूंदी आहे, मददगार हूंदी आहे। इहे सभु सिरूं हिक ॿिए जे आसरे ते हिक ॿिए खे मज़बूत कंदियूं आहिनि, पाण में विचड़े हूंदियूं आहिनि, ॻंढियल हूंदियूं आहिनि। पैगंबर था फरमाइनि अगर कंहिं माण्हूअ खे उम्मत जे दर्दनि अहजनि ऐं आज़ारनि जी फ़िक्र नाहे, ॻणती नाहे, पैगंबर था फरमाइनि मुंहिंजी उम्मत जो मिसाल कल जसदिल वाहिदा, हिकु जिस्म जे मिसाल आहे। जीअं अगर दीवार में हिकु सिर खे को हथोड़ो लगे या उनखे हटायो वञे त सॼी दीवार धुॾणु शुरू कंदी आहे, सॼी दीवार में ॾार पइजी वेंदा आहिनि। या पैगंबर था फरमाइनि कल जसदिल वाहिदा, मुंहिंजी उम्मत जो मिसाल हिकु जिस्म ऐं जान वांगुरु आहे, जो अगरि पेर में कंडो लॻंदो आहे त उन पेर जे दर्द खे महसूस कंदे अखि ॻोढ़ा ॻाढ़ींदी आहे। मुब्तलाए दर्द कोई उज़्व हो रोती है आंख, जिस्म जो कोई भी उज़्व तकलीफ़ में हुजे पर अख उन जी फ़िक्र ॻणती ऐं दर्द खे महसूस करे रोअण शुरू कंदी आहे। किस कदर हमदर्द सारे जिस्म की होती है आंख, अल्लामा इकबाल रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फरमायो आहे त जीअं जिस्म जे कंहिं बि उज़्वे में दर्द हुजे, अहंजो हुजे, सूर हुजे, कंडो सुई चुभे त अखि ॻोढ़ा ॻाढ़ींदी आहे, सॼो जिस्म दर्द ऐं तकलीफ़ महसूस कंदो आहे, ऐं इहा अखि पंहिंजे जिस्म जी केतिरी हमदर्द आहे। पैगंबर था फरमाइनि मुंहिंजी उम्मत जो मिसाल कल जसदिल वाहिदा, ईअं हिकु जिस्म ऐं जान वांगुरु आहे। अगरि इन जिस्म जे कंहिं बि उज़्वे खे का धकु लॻे, का तकलीफ़ अचे, का सुई चुभे, को कंडो लॻे, सॼो जिस्म तड़पण शुरू कंदो आहे। सरकार था फरमाइनि मुंहिंजी उम्मत जो मिसाल इन जिस्म वांगुरु आहे। अगरि फ़लस्तीन जे मुसलमान खे तकलीफ़ हुजे, अगरि लुबनान जो मुसलमान मुसीबत में मुब्तला हुजे, अगरि कश्मीर जे मुसलमान ते को ज़ुल्म ॾाढ ऐं ज़ोर ऐं ज़बरदस्ती थिए, अगरि असांजे कंहिं ॿाराड़ीअ में, कंहिं इलाइक़े में, कंहिं ॻोठ में कंहिं मोमिन खे को वॾेरो बेज़ार करे, तंग करे, उनजी हक़ तलफ़ी करे, दुनिया में जिते जिते कश्मीर हुजे, लबनान हुजे, यमन हुजे, फ़लस्तीन हुजे, शाम हुजे, ईरान हुजे, इराक हुजे, हिंदुस्तान हुजे, बर्मा हुजे, जाते के मुसलमान खे तकलीफ़ हुजे, उम्मत खे उन दर्द खे महसूस करण घुर्जे। याद रखो मोमिनो, अगरि जिस्म में तकलीफ़ हुजे ऐं हिकिड़े उज़्वे खे ॿिए खे उहा तकलीफ़ महसूस न थिए त पाण वटि हकीम तबीब ऐं डॉक्टर चवंदा आहिनि त इहो उज़्वो शल थी वियो आहे,
मफलूज थी वियो आहे, सुकी वियो आहे, ऐं उहो जेको शल थी वञे, मफलूज थी वञे, जिस्म जो अगरि को उज़वो सुकी वञे, जो उहो कंडे जी चुभन महसूसु न करे, सुईअ जो चुभाहट महसूसु न करे, तकलीफ़ महसूसु न करे, उहो सुकल उज़वो, उहो वण जो सुकल ॾार, उहो सड़न जे कमु ईंदो आहे, छांगे छॾिबो आहे। उन उज़वे खे हता के माण्हू वढराए छॾींदा आहिनि। पैगंबर था फरमाइनि, अगर मुसलमान उम्मत जो दर्द, अगर न्याणियुनि जूं दाहूं ऐं फरियादूं, अगर बच्चन ते थींदड़ ज़ुल्म, अगर तव्हांजे मुक़दस मक़ामात जी थींदड़ तौहीन तव्हांखे ॾुखोई नथी, तकलीफ़ में मुब्तला नथी करे, त पक ॼाणो तव्हां हिन उम्मत जे जिस्म जो उहो सुकल उज़वो आहियो जेको ॼण उम्मत खां धार थी वियो आहे। ॿी जात साईं फरमायो, लई सभु मुस्लिम, उहो असांजे मुस्लमाननि मंझां ॼण आहे ई कोन। हाणे असां अंदाज़ो लॻायूं त कहिड़ी रीत इमाम ख़ुमैनी रहमतुल्लाह ताला अलैह, अल्लाह साईं उन जा दर्जात बुलंद खां बुलंद तर फरमाए, कीअं उम्मत जो दर्द महसूस कराइण जे लाइ उहो हाज़िक हकीम, उहो नबाज़ जे उम्मत जे नब्ज़ ते हथ रखी इहो ऐलान कयो त जुम्मतुल विदा खे योमुल कुद्स जे तौर ते मल्हायो। बैतुल मुक़द्दस जी आज़ादीअ जे लाइ जाखोड़ कयो, जिद्दोजहद कयो, सॼी दुनिया में ज़ुल्म ते फिटकार, लानत मलामत कयो त जीअं ज़ालिम ख़्वार थे, बदनाम थे, बुछड़ो थे, ऐं मज़लूम महसूस करे त मां उम्मत में अकेलो न आहियां। इंसानियत मुंहिंजे दुखनि, सूरनि, अहजनि, आज़ारनि, मुंहिंजे मुंह ते थींदड़ ज़ुल्मनि, मुंहिंजी हक़ तलफ़िन जे अहज, आज़ार ऐं तकलीफ़ खे महसूस थी करे। मोमिन कराम, योमुल कुद्स तव्हां हालत रोज़ा में रैलियूं कढी, प्ले कार्ड खणी, झंडा खणी पंहिंजी ज़िंदगीअ जो सबूत ॾिनो आहे त या रसूल अल्लाह, असां तुंहिंजी उम्मत जा उहे ज़िंदा उज़वा आहियूं जेके दुनिया जी कंहिं बि कुंड में अगरि कंहिं मुसलमान ते, मर्द ते, औरत ते, ॿार ते, न्याणीअ ते, का आलम इस्लाम जी मुक़दस सरज़मीन ते, मुक़दस जॻह हंध ते अगरि को ज़ुल्म थो थिए, का तौहीन थी थिए, त मां सिंध में वेही, पाकिस्तान में वेही, दुनिया जी मुख़्तलिफ़ इलाक़नि में वेही उन दर्द खे महसूस थो कयां, ऐं मां बि फरियादूं बुलंद थो कयां, ज़ुल्म ऐं ज़ालिम ते लानत ऐं मलामत थो कयां। इहा शीयत जी ख़ुसूसियत आहे, इहा तव्हांजी अज़मत आहे जो 1400 सालनि खां ज़ुल्म ऐं ज़ालिम खे क़बूल नाहे कयो, उन सां कंप्रोमाइज़ नाहे कई। अल्हम्दुलिल्लाह, अॼु दुनिया जे अक्सर मुल्कनि में असांजे अहले सुन्नत बिरादरान बि इन अहमियत खे महसूस कंदे मुख़्तलिफ़ मक़ामात ते मुख़्तलिफ़ फ़र्क़नि सां ताल्लुक़ रखण वारा मुसलमान इन ॻाल्हि खे महसूस था कनि त भली असां में फ़िक़ही इख़्तिलाफ़ हुजनि, भली असांजा मामूली फ़ुरूई इख़्तिलाफ़ात हुजनि, हथनि ॿधण ऐं खोलण जो मसइलो अगरि इख़्तिलाफ़ी हुजे त इमाम ख़ुमैनी था फरमाइनि, तव्हांजा मुख़ालिफ़, तव्हां सां इख़्तिलाफ़ रखण वारा तव्हांजे हथनि ॿधण ऐं खोलण जे करे तव्हां ते रहम न कंदा, हुननि जो प्रोग्राम आहे तव्हांजे हथनि खे वढे छॾणु। उम्मत मुस्लिमा में एके इत्तिहाद ऐं ॿधीअ जी ज़रूरत आहे। हे योमुल कुद्स इत्तिहाद जी बि अलामत आहे। हे योमुल कुद्स फ़िलस्तीनी मज़लूम मुसलमान भाइरनि सां इज़हार यकजहती करणु मुंहिंजी ज़िंदगीअ जी बि अलामत आहे त मुंहिंजो ईमान अञा सुको नाहे, शल नाहे थियो, ताज़ो आहे। हे इंसान जी पंहिंजी ज़िम्मेदारीअ जी अदायगीअ जो बि नालो आहे। अर्ज़ कंदो वञा, जेॾी महिल असां को योम मल्हाईंदा आहियूं, ईअं बि न थियणु घुरिजे त असां प्ले कार्ड खयासीं, असां बैनर खयासीं, असां मस्जिदनि मां बारगाहुनि जे ॿाहिरां या शहर जी चौकनि ते प्रेस क्लब्स जे साम्हूं वञी बीठासीं, नारा हयासीं, इसराइल जा झंडा साड़ियासीं ऐं मज़म्मत जूं करारदादूं पास कयूंसीं ऐं अची घर मुतमइन थी वेही रहियासीं त असां योमुल कुद्स माशाअल्लाह धूमधाम सां मल्हाए छॾियो। प्रेस रिलीज़ बि जारी थी वियो, अख़बारुनि में ख़बरूं बि छपिजी वियूं, असां हिकिड़ो लाइव लेक्चर बि कराए छॾियो, असां हीअं बि करे छॾियो, ॿ चारि असां नंढा प्रोग्राम करे असां मुतमइन थियूं त वरी रहे थो अॻिले बरस हमोरीअ कमु।
जी न। असांखे सम्झणु घुर्जे त योम मल्हाइण जो मक़सदु छा हूंदो आहे। जेॾीमहिल असां योम मुस्तफ़ा मल्हाईंदा आहियूं, असां योम क़ुर मल्हाईंदा आहियूं, योम हुसैन मल्हाईंदा आहियूं, योम अली मल्हाईंदा आहियूं, उन योम जो मक़सदु योम बराए योम न, हिकिड़ो ॾींहुं मल्हाइण जे लाइ न आहे हूंदो, बल्कि उहो योम सिंबल हूंदो आहे। उहो योम, उहो ॾिहाड़ो मॉडल हूंदो आहे। मक़सदु इहो हूंदो आहे त इहो हिकिड़ो ॾींहं में जंहिं उसूलनि खे असां बयानु था कयूं, जंहिं ज़ुल्म ऐं ज़्यादतीअ जी असां मज़म्मत था कयूं, जिन अज़ीम हस्तियुनि जी असां वाखाण था कयूं, उन्हनि जा फ़ज़ाइल ऐं अज़मतूं बयानु था कयूं, अगरि योम क़ुर ते उसूल क़ुर बयानु था कयूं, त उहे सभु शयूं योम बराए योम न, हिकिड़े ॾींहं जे लाइ न हूंदा आहिनि, बल्कि उन योम मल्हाइण जो मक़सदु ऐं नज़रियो इहो हूंदो आहे त इहो अहिड़ो ॾींहुं मल्हायूं जेको अयाम हयात, अयाम ज़िंदगीअ ते हावी हुजे ऐं इन जा असरात असांजी ज़िंदगीअ जे बाक़ी ॾिहाड़नि जे मथां मुरतब थियनि। असांजी ज़िंदगी जा ॿिया ॾिहाड़ा इन ॾींहं जे असर खे क़बूल कनि। असां बैतुल मुक़द्दस, असां फ़लस्तीनी मुस्लमान भाइरनि जी मज़लूमियत ऐं ईअं बि कोई न सम्झे त रुगो फ़लस्तीनियुनि जी, असां सिर्फ़ु जेॾीमहिल फ़लस्तीन जी ॻाल्हि था कयूं त उन जो मतिलबु आहे असां मज़लूम जी हिमायत था कयूं। उहो चाहे मज़लूम यमन में हुजे, उहो चाहे मज़लूम कश्मीर में हुजे, उहो चाहे मज़लूम बर्मा में हुजे, उहो चाहे मज़लूम लुबनान ऐं शाम में हुजे, उहो चाहे मज़लूम पाकिस्तान में हुजे, पाकिस्तान जे कंहिं सूबे जो मज़लूम हुजे। अगरि काथे कंहिं सिंधी भाउ ते ज़ुल्म थो थिए, अगरि काथे कंहिं पंजाबी भाउ ते ज़ुल्म थो थिए, अगरि काथे कंहिं ॿिए क़ौम ते ज़ुल्म थो थिए, अगरि कंहिं मज़दूर ते, कंहिं हारीअ ते कोई वॾेरो ज़ुल्म थो करे, त योमुल कुद्स इन ॻाल्हि जो सिंबल आहे, अलामत आहे त असां ज़ालिम ते लानत था कयूं, मज़लूम जी हिमायत था कयूं, चाहे उन जो तालुक़ कहिड़े बि रंग नस्ल सां छो न हुजे, कहिड़े बि इलाइक़े सां छो न हुजे, कहिड़े बि मकतब ऐं मज़हब ऐं फ़र्क़े सां छो न हुजे। योमुल कुद्स असांखे मज़लूम जी हिमायत थो सेखारे। योमुल कुद्स असांखे अमीरुल मोमिनीन जी वसियत ते अमल करण थो सेखारे। योमुल कुद्स असांखे ज़ुल्म जे मुक़ाबले में भाड़ियो थी भॼी वञण न, बल्कि सीनो ताणे मर्द मैदान बणिजी इस्तक़ामत सां ज़ुल्म जो मुक़ाबलो करण थो सेखारे। योमुल कुद्स योम बराए योम न, बल्कि योम बराए अयाम हयात, सॼी ज़िंदगीअ जे ॾिहाड़नि ते इन अज़ीम ॾींहं जो असर हुजणु घुरिजे, जो असां हर सुबुह हर शाम उम्मत मुस्लिमा जे मुसीबतुनि खां बेख़बर न हुजूं। इहा बि वज़ाहत करणु ज़रूरी थो सम्झां त रहबर मुअज़्ज़म जो जेको हालिया बयान जारी थियो आहे, जंहिंमें असांजे आली क़द्र रहबर इन ॻाल्हि खे चिटे नमूने सां बयानु कयो आहे त योमुल कुद्स बैतुल मुक़द्दस जी आज़ादीअ जो नारो, फ़िलस्तीनियुनि जी हिमायत जो नारो, इसराइल ते ज़ालिम ते लानत मलामत ऐं उन जे सपोर्टर, उन जे सरपरस्त अमेरिका जी मज़म्मत, इन जो मक़सदु यहूदी या ईसाईअ जी मज़म्मत न आहे। असां यहूदियुनि जा वेरी ऐं दुश्मन ऐं उन्हनि जे मुक़ाबले में न आहियूं। असां यहूदियुनि जो ख़ात्मो नथा चाहियूं, बल्कि असां ज़ुल्म जो ख़ात्मो था चाहियूं। पोइ उहो ज़ुल्म अगरि को मुसलमान ई छो न करे, जीअं यमन ते असांजे मुसलमान भाइरनि ते, मज़लूमनि ते, अगरि सऊदी अरब जेको पाण खे इस्लाम जो चैंपियन थो सम्झे, अगरि उहो बि ज़ुल्म थो करे, त असां उन ते बि उहे लानत ऐं मलामत ऐं फिटकार कयूं था जीअं इसराइल जे यहूदनि ते। असां ज़ालिम जा मुखालिफ़ आहियूं। हिन ॾिहाड़े जी अज़मत खे भले नमूने सां उजागर कयो। पंहिंजे नस्लुनि ताईं ॾाढी ख़ुशी थींदी आहे जेॾीमहिल असां ॾिसंदा आहियूं त असांजा नंढड़ा ॿारड़ा माउरूं पंहिंजा खीर पियाक ॿार खणी जेॾीमहिल मैदान में ईंदियूं आहिनि त लॻंदो आहे त वाक़ई हज़रत साइण रुबाब सलामुल्लाह अलैहा जी कनीज़ हज़रत अली असगर जे मुरीद खे खणी यज़ीदियत जे मुक़ाबले में आई आहे।
जॾहिं असांजा ॿारड़ा ईंदा आहिनि त पोइ लॻंदो आहे त वाकई करबला असांखे रंग लातो आहे जो हज़रत कासिम ऐं हज़रत ओन मुहम्मद जा ख़ादिम ऐं मुरीद असांजा ॿारड़ा बि मैदान में मौजूद आहिनि। पोइ इन करे ई चयो वियो आहे कुल यौमिन आशूरा कुल अर्ज़िन करबला, करबला हर उहा ज़मीन बणिजी थी वञे जिथे ज़ुल्म जे ख़िलाफ़ इस्तक़ामत जो मुज़ाहिरो कयो थो वञे, मज़लूम जी हिमायत जो ऐलान कयो थो वञे। असांखे घुर्जे त असां तफ़रक़े बाज़ीअ खां ॿाहिरि निकिरी, फ़र्क़ावारीअ जे असरात खां ॿाहिरि निकिरी उम्मत मुस्लिमा खे मुहबत जो पैगाम ॾियूं, मज़लूम जी हिमायत जो पैगाम ॾियूं, ज़ालिम जी मुखालफ़त ते सभु संदरो ॿधी सॼी उम्मत हिकु थी वञे। असांखे इन ॾींहं खे समाज में इन जी अहमियत खे उजागर करणु घुरिजे। जुम्मतुल विदा खां पोइ इहो ॾिहाड़ो विसरी न वञे। जुम्मतुल गुज़री वियो, बाक़ी हिकु ॿ ॾींहं रोज़ो आहे 29 या 30, उन खां पोइ असां ईद नमाज़ पढ़ंदासीं ऐं वरी असां पंहिंजी दुनिया में मगन थी वेंदासीं। इन करे नबी साईं हिकिड़ो साल जो ॾिहाड़ो न बल्कि फरमाईंदा मन असबह ला यहतम बि उमूरिल मुस्लिमीन, जेको बि सुबुह तव्हांजो सिज उभरे ऐं तव्हांखे मुसलमाननि जी उम्मत जी इंसानियत जी फ़िक्र ऐं ॻणती न हुजे, मज़लूम जे लाइ दर्द महसूस न कयो, फलैस बि मुस्लिम, पोइ तव्हां मुसलमाननि मंझां आहियो ई न। चाहे उहो ईद जो ॾींहुं हुजे, चाहे उहो मुहर्रम हुजे, उहो शवाल हुजे, उहो रमज़ान हुजे। बस अज़ीज़ो, इन करे असांखे सिर्फ़ जज़्बाती ॾिहाड़ो बि न बल्कि अकरी फ़िक्री सकाफ़ती तौर ते बैतुल मुक़द्दस, उहा सरज़मीन जेका नबी सरकार जे मेराज जी यादि थी ॾियारे, असांखे बैतुल मुक़द्दस जी अज़मत खे सम्झण जे लाइ जीअं असां क़ुरान ख़ानियूं कंदा आहियूं, क़ुरान जे दर्सनि जा प्रोग्राम कंदा आहियूं, मां तव्हां मोमिननि जी बारगाह में इहो बि अर्ज़ु रखंदुसि त बैतुल मुक़द्दस जी फ़ज़ीलत ऐं अज़मत जे लाइ सूरह मुबारक असरा, उहा सूरत जंहिंमें नबी साईं जे मेराज जो तज़किरो आहे, इलल मस्जिदिल अक्सा, मस्जिदुल हराम खां वठी मस्जिद अक्सा ताईं, इहा उहा मस्जिद आहे जंहिंजो क़ुरान करीम में नालो खयो वियो आहे मस्जिद अक्सा जो। सुब्हानल्लज़ी असरा बि अब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा, पाक आहे उहा ज़ात जंहिं पंहिंजे बंदे खे, पंहिंजे बाने खे, पंहिंजे महबूब खे मस्जिदुल हराम खां वठी बैतुल्ला शरीफ़ खां वठी मस्जिद अक्सा ताईं सफ़र ऐं सैर करायो। सूरह मुबारक असरा जीअं असां ॿियनि सूरतुनि रहमान जी, सूरह यासीन जी, सूरह मुज़म्मिल वग़ैरह जी या ॿियनि मख़सूस सूरतुनि जी तिलावत कंदा आहियूं, मोमिनीन खे, बेदार ज़मीर मुसलमाननि खे, दीनी गैरत ऐं हमीयत रखण वारनि मुसलमाननि खे मस्जिद अक्सा जे तक़द्दुस, हैसियत, मक़ाम ऐं रुतबे खे उजागर करण जे लाइ इज्तमाही तौर ते तर्जुमे सां सूरह मुबारक असरा जी तिलावत करणु घुरिजे त जीअं उम्मत जे साम्हूं ऐं अफ़राद उम्मत जे साम्हूं बैतुल मुक़द्दस जी हैसियत, मक़ाम ऐं रुतबो उजागर थिए। असां जीअं पंहिंजनि घरनि में, पंहिंजनि ओताकुनि में करबला जूं तस्वीरूं था लॻायूं, नजफ़ अशरफ जी मौला मुत्तक़ियान जे रोज़ा मुनव्वर जूं तस्वीरूं था लॻायूं, जीअं मदीने जे मीर जे पाक रोज़े जी तस्वीर था लॻायूं, जीअं काबे शरीफ़ जी तस्वीर था लॻायूं। बैतुल मुक़द्दस के यादि रखण जे लाइ, जीअं असांजे घर जी नियाणियुनि खे यादि रहे, असांजी माउरुनि भेनरुनि खे यादि रहे, असांजे ॿारड़नि बचड़नि खे यादि रहे, त असांजे घरनि में हिकिड़ो कोई मॉडल, काई हिकु ख़ूबसूरत तस्वीर बैतुल मुक़द्दस जी बि हुजणु घुरिजे। असांजे कैलेंडरनि ते बैतुल मुक़द्दस जी तस्वीरूं छपजणु घुरिजनि। असांजे स्टीकरनि ते सिर्फ़ु यौमुल कुद्स जे मौक़े ते न बल्कि आम हालात में भी असां इन अज़ीम मस्जिद के जेका अज नापाक ऐं पलीद पेरनि जे हेठों लताड़ी थी वञे, उते मुसलमाननि खे चङे नमूने सां नमाज़ पढ़ण जी इजाज़त न आहे, उहो जेको सदियुनि ताईं मुसलमाननि जो क़िबला अव्वल रहियो आहे, इंसानियत जो क़िबलो रहियो आहे, उहो अज़ीम क़िबला अव्वल जंहिंने मुंहुं करे नबी सरकार, साहबा कराम, अहले बेत अतहार तक़रीबन 10 साल नमाज अदा कई आहे, उहो असांजो क़िबला अव्वल अॼु गासिब यहूदनि जे कब्ज़े में आहे।
सिर्फ मज़लूम फ़लस्तीनी मुसलमाननि जो न बल्कि पंहिंजे मुक़दस मक़ामात जी इज़्ज़त ऐं हुर्मत जो भी पास रखण जे लाइ योमुल कुद्स असांखे बेदार थो करे, सुजाग थो करे। असांजे घरनि में बैतुल मुक़द्दस जी तस्वीर हुजणु घुरिजे त जेका उम्मत जे साम्हूं उन जा हक़ाइक़ उजागर थियनि, उम्मत जे साम्हूं इन ॾींहं जी हैसियत, मक़ाम ऐं मुर्तबो वाखो थिए। मस्जिद अक्सा ऐं बैतुल मुक़द्दस जी अज़मत असांजे दिलनि में सिर्फ़ ज़ुबाननि ते नारे जी हद ताईं न बल्कि अमली तौर ते मस्जिद अक्सा जी हैसियत, मक़ाम ऐं रुतबो असांजी इन अंदाज़ में मुहब्बत सां ज़ाहिर थियणु घुरिजे। असांखे घुरिजे त पंहिंजे कचहरियुनि में वेही, पंहिंजनि सोशल मीडिया खे अॼुकल्ह जे हिन वबाई दौर में, कोरोना जे ज़माने में जॾहिं सोशल डिस्टेंस था रखूं, हे था कयूं, हो था कयूं, असां घर में वेही हिन अॼु जे लेक्चर वांगुरु असां मुख़्तलिफ़ वेबसाइट्स जो तारुफ़ करायूं त जीअं असांजे नौजवान नस्ल खे, असांजे जवाननि खे, असांजे ॿारड़नि खे अल्हम्दुलिल्लाह काफ़ी अहिड़ियूं तस्वीरी कार्टूननि ते मबनी सीरियल्स मौजूद आहिनि। अगर तहां सर्च कंदो तो तहांखे मिली वेंदियूं। यूट्यूब ते हलिया वञो, मस्जिद अक्सा लिखो, बैतुल मुक़द्दस लिखो, फ़लस्तीन लिखो, तहांखे केतिरियूं ई उन जे बारे में डॉक्यूमेंट्रीज़ मिली वेंदियूं। उन्हनि डॉक्यूमेंट्रीज़ खे आम कयो, उन्हनि तराननि खे आम कयो। जीअं असां वटि नोहो ऐं कसीदो ॿुधो थो वञे, बिल्कुलु अहिड़े ई नमूने सां असां फ़लस्तीन जे अज़मत जे बारे में ऐं ज़ुल्म जे मुक़ाबले जे बारे में, मज़लूम जी हिमायत जे बारे में जेके तराना आहिनि उन्हनि खे बि पंहिंजनि महफ़िल में वॼायूं, उन्हनि खे बि पंहिंजे नौजवान नस्ल खे आशना कयूं, पंहिंजे घरनि में उन्हनि आवाज़नि खे बि गूंजरायूं जिन आवाज़नि सां असांजो ईमान ताज़ो थिए, जेको असांजो उम्मत जो हिसो बणजण वारी हैसियत खे बाक़ी रखे, बरक़रार रखे। असांखे घुरिजे त असां इज्तमाही कचहरियूं कयूं। असां वटि अक्सर माण्हुनि खे बैतुल मुक़द्दस जे बारे में, उन जे मक़ाम ऐं रुतबे जे बारे में, उन जी तारीख़ी हैसियत ऐं अहमियत जे बारे में चङे नमूने सां ख़बर न आहे। स्पीकरनि जे ज़रिए, किताबचनि जे ज़रिए, कचहरियुनि में वेही, लेक्चरनि ऐं दर्सनि जे प्रोग्रामनि जे वसीले सां असांजी ज़िम्मेदारी आहे असां आलम इस्लाम के, उम्मत मुसलमा के, आलम इंसानियत के बैतुल मुक़द्दस का आगाह कयूं। इंशा अल्लाहुल अज़ीज़ अगर यह बेदारी बाक़ी रही तो इन बेदारी के नतीजे में अज जो असां ॾिसूं था इसराइल बैक फुट ते पियो थो वञे। असां ॾिसूं था तो कहिड़े नमूने सां इन योमुल कुद्स जी बरकतुनि सां इन जे नताइज जे तौर ते अमरीका माज़ीअ खां वधीक ज़लील, ख्वार ऐं बदनाम थियो आहे। यह फज़ल फ़लस्तीनी मुसलमाननि जी हिमायत आहे जंहिं अॼु ज़ुल्म जे मुंहं ते चढ़ियल जेको निकाब हुयो उनखे लाहे उछलायो। ये तव्हांजा जुलूस आहिनि, ये तव्हांजा जलसा आहिनि, ये तव्हांजा नारा आहिनि, ये तव्हांजा तराना ऐं नज़मूं आहिनि जिन इन्हनि खे वधीक इन्हनि जा पटका धूड़ कया। इंशा अल्लाहुल अज़ीज़ उहो वक़्तु परे नाहे। असांखे पंहिंजो उन आरिफ़ रहबर ते, असांखे उन पंहिंजे रूहानी रहबर जे कोल ते एतबार आहे जंहिं फरमायो आहे अन क़रीब उहो ॾींहुं अचण वारो आहे। इंशा अल्लाह ख़ुदा असां तव्हां सभिनी खे ऐं सभिनी दुनिया जे मज़लूमनि खे उहो ॾिहाड़ो ॾेखारींदो जॾहिं इसराइल जो वजूद दुनिया के नक्शे तां डिलीट थी वेंदो, मिसारजी वेंदो ऐं इस्लाम सां मुहब्बत करण वारा अफराद बैतुल मुक़द्दस में हली नमाज अदा कंदासीं इंशा अल्लाहुल अज़ीज़। तव्हां सभिनी दोस्तनि पंहिंजो वक़्तु ॾिनो, कुझु ॻाल्हियूं ॿुधियूं जेके तव्हांजी बारगाह में आराइज़ पेश कयुमि। बैतुल मुक़द्दस के बारे में वेबसाइट्स के विज़िट कयो, बैतुल मुक़द्दस ऐं फ़लस्तीन के बारे में, उतों जो मज़लूम मुसलमाननि के बारे में तारीख़ का आगाही हासिल कयो, उन ते मुश्तमिल तस्वीरूं पंहिंजे घरनि में सींगारियो, मॉडल्स लगायो, पंहिंजे की चेन्स में बैतुल मुक़द्दस के खणी अचो, पंहिंजे गले जे हारनि में बैतुल मुक़द्दस के खणी अचो, पंहिंजे स्कार्फनि ऐं रुमालनि ते बैतुल मुक़द्दस के खणी अचो। बैतुल मुक़द्दस के एतिरो दुनिया में आम कयो,
फ़लस्तीनियुनि ऐं दुनिया जे मज़लूमनि जी मज़लूमियत खे सोशल मीडिया खे हथियार बणाईंदे एतिरो वाखो कयो जो ज़ालिम खे लिकण जी जॻह हथ न अचे। ख़ुदावंद मुतआल पंहिंजे मज़लूम बंदन जो हामी ऐं नासिर थींदो। ख़ुदावंद मुतआल ता हयात असां सभिनी खे मौला मुत्तक़ीयान जी इन वसीयत ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो जो असां ज़िंदगी भर ज़ालिम जा मुखालिफ़ रहूं ऐं मज़लूम जा हिमायती ऐं मददगार रहूं। ईद जे मुबारक मौक़े ते बि मज़लूमनि खे, ॾुखियनि खे, बुखियनि खे न विसारियो। सिर्फ़ु पंहिंजूं ईदूं न, असुल ईद मोमिन जी तॾहिं आहे जॾहिं पाड़े वारो बि ईद करे, जॾहिं यतीम बि ईद करे, जॾहिं ग़रीब बि ईद करे। ख़ुदावंद मुतआल असांखे उहा ईद नसीब फ़रमाए जॾहिं असां ज़ुल्म खे नाबूद थींदे ॾिसूं ऐं मज़लूम खे सोभारो ऐं सरबुलंद थींदे ॾिसूं। महिरबानी। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला वबरकातुहू। मां असगरिया ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान सखर डिवीज़न जे दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे तव्हां सां मुखातिब थियण जो मौक़ो इनायत फ़रमायो। महिरबानी। वस्सलाम। ख़ुदा हाफ़िज़ नासिर।